जो जेका मिले सब्जी मिले भाजी अल्लाह ई आती इंसान जी करेला वठी आ चे करेला मुखे न करेला ॾाढा पसंद हुआ न चे मुखे न वणंदा आहिनि कुत्ते वारी जिद हुआ सही आखिर माना सब्जी वारे खे ये पैसा दे पियो न आई लेते पसा प्रवास थी न सही पैसा दिने उन सब्जी वते मो कदी ते वो मो कदी है वो चलो बुद्धा अल्लाह सही इंसान बस पाड़ का भी वधिक सब्जी वठी मोटी आ चंगो भलो अची घर दे दिने भडने तो न तो डिठो न मां डिठो इए का महल थी चे त मुके छुरी आणे दियो ओए पाण के इन चओ न सब्जी वठण जे लाइ सब्जी वठी ते वेही पाण घरारी नो ऐसा न पाण हथन सा कम कंदो अच्छा अच्छा पाण हथन सा सब्जी वठी ते हां वरी पचाई थे बाद में मने ते बुधाए जो मां हलाव तो काडे सही छा थे बुधो तो सही न मो कडी हो जसन सही पांजे पसंद जी सब्जी पचाई थे पाण आए है उहा खाधे जी हां सब्जी खाधे चे त मुखे बदहज़मी थी पई आ ई तो ओगर कढी बदहज़मी थी फूड पॉइजन थियो इन में मोह था बस बटे ये ठकावत थिया ए पोचे त हाने करार अल्लाह अल्लाह तोबा के में करार माना वो आराम में अची वियो अल्लाह पो बस ये शाम जो टाइम 4-5 थिया हुया टेपरी जा तकरीबन मानो टेपरी में मरदो आ टेपरी मल अज़ान आया जी टेपरी नमाज जा ए उथी न सगियो उथियो चे हलो नमाज ते हलो मो कडी वो बुधा त मो कडी वही तो बुधाया तो न वेयो तो सही किए बुधाया त मुके बुधा त मो कडी त उन ते अगते हलो नी असर ऐं मगरिब जी नमाज जे विच वारो टाइम हुजे इते तो मरे मगरिब जी अज़ान में माना को 5 मिनट हुजन हां 5 मिनट हुजन त हे उथियो हां असा भी उठाऊं ता तेरे मरे वे तासा इदा थे मो कडी चवा तो उन ते अचा तो न बुधा असा त यकीन करे मुई न डिठो सेस छो असा के जीअरी न वणंदो था होड़ा ईंदो असा गिटी मटाए वेंदास असा तडी मन बस यो मगरिब जो टाइम थियो अल्लाह अज़ान मिलण में को 5 मिनट होया हां हेडो साईं मुला अने पो स्पीकर में को फूक ॾींदा न पहिरियां त भाई फलाणो चाचो गुज़ारियो उनी जनाज़े नमाज़ रात जो अठे अञा वेठो आ वो घर ॾे पोइ उथियो हां चए त नमाज जो टाइम भी थिए तो बस ये वुज़ू करण जे लाइ वॉशरूम में वयो आए इते बिजली अची वई वाह बिजली अची वई हाणे बिजली भी अची वई आगो पो हां देखो विंझी करे पो तो वञा नमाज ते उते अधरंगो थियो न न विंझी करे वरी निकिरी आयो चम मल इहा थी बस रुगो चम को टॉल ॾियो चाचो तां जो सही हली में भी वठे पियो करेला भी वठे पियो तड़ भी करे पियो मरे छो न तो बेनक्स हो छा उन ते ॿुधायां तो न कडी मो कडी वो मां पुछा तो के मां तां ने ताज़ी त करण त चाचे के छा थियो कीअं मो वो बुधायो बस टॉल हिय वते अते अटैक पर मथे के अञा उघे ही पयो ओहो हो त अज़ान मिलण शुरू थी सजले ते टॉल भी उते उछले बस पो निकतो मस्जिद जे लाइ मगरिब जी नमाज पढ़ी आयो खैर सां कुत्तो सास निर्जो सास दुखियो मोह है चंगो भलो वेठो त वेठे वेठे अलाए वेठे वेठे दम परवास सही न वेठे वेठे चे भूख लगी आ रात जी मानी करे वठो पेटू ॾाढो हो रे वरी साईं ठीकु आहे साईं रात जी मानी भी खाधी हां रात जी मानी खाधे चे हाणे भला थोड़ो मूंखे मूंझ थी थे मो कडी मो वो कडी मो वो बुधा जको टाइम हो परफेक्ट जको जेनी न दम परवाज कयो मुंहिंजे हकीकी मालिक सां जी मिलियो मो कडी सही वो बुधा बस घर में ॿुधायो मूंखे त जीअं माना त बाबा चाचो इन दुनिया में न आहे न न ईशाई नमाज़ पढ़ी आयो आहे चङो भलो हर शइ वरी तूं सुतो आहे मो कडी केरु चाचो कंहिंजो चाचो उहो त साईं मरी वियो आहे 10-15-20 साल थी विया आहिनि हुनखे त उहा ॻाल्हि त ॿुधायां थो न न हे जो ता तॾे ते ठा त उहो की मो साईं जेका पोस्टिंग वगैरह हली जेका पोस्ट जेका पोस्ट त साईं फेसबुक जी पुराणी पोस्ट हुई फेसबुक यादि ॾियारींदो आहे न 10-15 सालनि खां पोइ उहा ॿीहर जो आई त मां ॿीहर हणी छॾी ॿीहर ओ मुंहिंजा लाई लीड़े मन मो न आहे 2005 में फोत थी उनजो किसो पोइ ॿुधायांव न पोइ साईं हाणे असांखे पैसा केरु ॾींदो हाणे उहो साईं उहो पुराणी ॻाल्हि पोइ असां तूं ॿुधा त सही न हे छो वेही वेठो आहे हे त हवा ते वेठासीं ॿाहिरि थोरो वाख ते वेठासीं
वॾा बेइज़्ता हो साईं, छा थियो वॾा बेइज़्ता। थियो छा मां चयो त चाचो गुज़ारे वियो थी हुज़ुर करण आयो आहे, अच्छा हवा ते वेठा हो। अरे चवाए त मोह कढी उहो पर वारो ॿुधाए थो 15 साल त वाकई हिकिड़ो चाचो तुंहिंजो मरी वियो। मोह कढी चोपल मां पाए ऐं ॿियो काॾे वियो? होॾे उछलायो अथव हा जे होॾे पियो त पोइ चरियो करे छॾियो। मां चयो नथो त ॿुधायांसि न हाल वाल हाल वाल कहिड़ो थियो, विहायूं वेठो आहे चङो मुड़ुसु, हिन जूं ॻाल्हियूं ॿुधो था सॼियूं कूड़ियूं अथसि, हे पाण कूड़ अथव। पोइ साईं हाणे तव्हांखे ॿुधायांव हा कूड़ सॼो क़ुर जो कसम आहे, जेको ॿुधायो त तव्हां कूड़ त तव्हांखे चरियो थो करेव, कोई न मोह आहे। साईं हाणे तव्हां वेहो त ॿुधायांव पैसा मोटरसाइकिल साईं मोह ई न आहे त छा पैसा, उहो मरी वियो आहे 15 साल अॻु में थी विया अथसि। हे कूड़ियूं ॻाल्हियूं वेही करे तव्हांखे करे थो ॻोठ वारनि खे चरियो थो करे। हरू भरू हवाला कया थी कूड़ा ॻाल्हियूं माण्हुनि खे विहारे करे ॻोठ वारनि खे बेवकूफ़ थो करे। चाचो जॾहिं मोह ई न आहे त छो इहे तॾा रखी वेठो आहे सभिनी खे। हलो हवाली माण्हू आहे। किसा माण्हू आयो पोस्टिंग था हलायो साईं पोइ थियो ईअं हिते किसा जी ध्यान राति जो माना सुतो चङो भलो, राति जो चङो भलो सुतो, वरी सुबुह जो उथी वेही रहियो, वरी साॻी ॻाल्हि नेरनि करण लाइ उथियो जीअं ई त वरी चए अॼु मूंखे चांहि पापा खारायो। चांहि पापा खाधा अथई, बसि आख़िरी पापो जीअं ईअं खाधई चङो भलो वरी उथी बीह रहियो, वेही रहियो, उथी वेही रहियो त हाणे चए भला अॼु काॾे वञा। पोइ ईअं कंदे वरी शहर ॾे निकितो, शहर ॾे निकितो, सॼो शहर घुमी 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 का महिल थी ईअं सिज लथे जो टाइम हुजे, बसि पोइ ईअं मोटी आयो जीअं ई घर ॾे, चए त ॾाढो थक थी पियो आहे, गोॾा वठिजी वियासीं। हा हे काॾे आहे सभु, सभु हलिया विया छा? ॿुधनि ई नथा त मोह कीअं चाचो असल में माण्हू त अॼु कोई हाल नथो वठणु अचे असां। तव्हां छा था ॾिसो, अञा ॿुधंदव छा अॻिते किसो?